रब फरमायो मुशरिक जे पूरी जिंदगी जी इबादत उन जूं नेकियूं उन जा आमाल साले करुन्या गुरथव सख्त गर्मी हुजे ताक मंज जी हुजे एकड़ो उन्यारो ऐं प्यासो माण्हू का बयाबान में पियो वञे जीअं सिबी ॾे वञिबो आहे त इएं बयाबान परे खो पानी जा तलाव ॾिसण में ईंदा आहिनि या सबो ज़मान मां उन्यारो ऐं प्यासो माण्हू ईअं सम्झंदो त शायदि पाणी आहे पर हत्ता इदा जाअहू लम यजिदहू शैया वेझो जो आयो त पाणीअ जो ढुक बि कोन हो उन में तकबी मरी वियो रब फरमायो मुशरिक जे पूरी जिंदगी जी इबादत उन जूं नेकियूं उन जा आमाल साले ने रुन वांगुरु अथव जंहिंखे प्यासो माण्हू पाणी पियो सम्झे पर हकीकत में पाणी हुयो कोन ही वेचारो भी खुश पियो थो थी त मां निमाज़ूं भी पढ़ां थो तिलावत भी कयां थो जिक्र भी कयां थो दुरूद भी पढ़ां थो ताजुद भी पढ़ां थो मिलाद भी मल्हायां थो पर कुरान तो फरमा ववजदल्लाह इंदहू फवफ़ाहु हिसाब क़यामत जे ॾींहुं जॾहिं हिन जी रब जी आॾो पेशी थींदी इन जो हिसाब किताब जो वक़्तु ईंदो अञा न सम्झे वरी इहो ई मसलो तौहीद जो बयान करण जे लाइ अल्लाह ताला 17 सिपारे सूरत हज में वरी हिन नमूने सां मिसाल ॾेई करे सम्झायो फरमाई वमन युशरिक बिल्लाह फकअन्नमा खर्र मिनस समा रब फरमायो जमा रब जी ज़ात सां ॿिए खे शरीक बनायो सिर्फ ज़ुबान सां ईअं चईंद रब भी रब आहे पर ही पीर फ़कीर भी घटि कोन्हनि ही भी कमाए सुता अल्लाह हिननि खे भी पंहिंजो कुझु वंड ॾिनो आहे असांजी ॿुधे कोन थो पीरनि फ़कीरनि जी मोटाए कोन थो कुरान तो फरमा चाहिए चयो फकअन्नमा खर्र मिनस समा ॼण त आसमान खां हेठि जो किरियो त ॿूटियूं ॿूटियूं थियो ज़रा ज़रा थियो फतख्तफु तैर मुकाम बाज़ गिचूं कुता मिला उन जी ॿूटी नहीं हॾनि खे चूसे खाई विया बाक़ी जेके ज़रा बचस औ तवी बहरी हवा जो आई त बाक़ी ज़रा भी उॾामियस रब फरमायो जब रब जी ज़ात सां ॿिए खे भाईवार बनायो ॼण आसमान खां हेठि किरी ईअं तबाह बर्बाद थी वियो अञा न सम्झे नबी से 23 साल जो वयस कयो माल को न सम्झो त कलाक में सम्झी तौहीद जो मसलो एॾो ॾुखियो आहे सवलो भी आहे समझ में अची वञे त 5 मिंट में सम्झे न समझ में अची वञे त सॼो कुरान मजीद पढ़ी करे ॿुधाइजे मुशरिक खे समझ में न ईंदसि दुआ कयो अल्लाह समझे मुशरिक जो मिसाल उन्हें चाहिल माण्हू वांगुरु अथव अण पढ़ियल हारी ऐं मज़दूर वांगुरु अथव जंहिंखे वॾेरे रईस सरदार बैंक जो चेक ॾिनो पर उन ते रुॻे ॿुड़ियूं लिखी ॾिनईंसि अंग हुयो ई कोन जॾहिं उहो चेक मैनेजर साहब वटि खणी तारत कोन मिलंदसि सवत कोन मिलंदसि पर हिकिड़ो रुपयो भी कोन मिलंदुसि उन वक्त में मैनेजर साहब थाने ते फोन कंदो पुलिस पहुची वञे हिकिड़ो फ्रॉड माण्हू ठग माण्हू बैंक में आयो आहे पुलिस पहुची वेंदी हथनि में हथ करियूं पेरनि में डंडा बेड़ियूं हणी वञी थाने में उछलाईंदसि
तो याद रखो अठ जा मुसलमानों मुशरिक भली नमाजुन जा अंबार रोजन जा अंबार ज़कातुन जा अंबार दुरूदन सलामन जा अंबार हज उमरन जा अंबार खुदा वट आने पर उनजे आमाल नामे में तौहीद जो अंग न हूंदो ये सब अमल सिफर ये सब नमाज़ ज़ीरो थस ये सब रोज़ा ज़ीरो थी वेंदस ये सब हज उमरा ज़ीरो थी वेंदस ये सब खैर खैरात ज़ीरो थी वेंदस ये मस्जिदूं मदरसा ठहराई ये सब सिफर थव ये सब ज़ीरो थव तौहीद ईमान यो अंग थव ईमान अकीदे जे सही हुजण जो अंग न हूंदो अल्लाह साईं फरमाईंदो इफरादिया ई धोखेबाज़ा ई जालिया फरिश्तन के हुक्म थींदो खुज़ू पकड़ोस हथन में हथ करियूं हणोस पेरल में डंडा बेड़ियूं हणोस फगुल्लू गिचे में कुतन वारा गट विझोस सुमल जहीम सल्लू जहन्नम में दाखिल कयोस इफरादिया ई धोखेबाज़ा ई जाली मुसलमाना बे नंबर जो जमा रब के मने करे मूंसां धोखो कयो अन्या न समझे असांजा हज़रत सैयद वारा रहमतुल्लाह अलैहि अल्लाह ने जोहन जी कबर ते किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए साईं जनवरी हिन नमूने सां मिसाल दई करे समझाईंदा फरमाईंदा काफिर जो मिसाल थव रनर माई वांगुर जंहिंजो मुड़स मरी वियो 4 महीना 10 ॾींहं इद्दत जा पूरा कयई ओ भाई चाचन मामन मिंथू करे निकाह करायस निकाह करे कान पई पर ॿाहिरनि जे सॻो पुत खे मुड़स कमी ईंदो इहो जेको मुड़स मरी वियो इहो वापस कोन ईंदी जेके अंगल तुंहिंजा मुड़स पूरो कंदो ॿाहिरि पूरो कोन कंदई ॿाहिरनि जो चयो वक़्तु वो ॿियो मुड़स फरमाइंदा यो काफिर जो मिसाल थव मुशरिक जो मिसाल उन किनी औरत वांगुर थव जंहिं रज़ा ख़ुशी सां मुड़स त कयो पर हिकिड़ी रात मुड़स जे घर में वरी ॿी रात ॿियो दोस्त मिलियुसि त हुन सां हली वई वरी टी रात टियों यार मिलियुसि त हुन सां हली वई वरी चौथी रात चौथो मिलियुसि त हुन सां हली वई साईं फरमाईंदा अन्या या किनी औरत चंगी जे भी छो त या मुड़स जे हक में मर्दन के शरीर थी करे मुशरिकीन किनी औरत खाऊं 1000 दफा वधीक पुछड़ो था छो त यो रब जे हक में रब जे बानन के शरीर थो करे हिन के भी रब जे दर ते मज़ो न ईंदो मस्जिद में ईंदो चवंदो इया का नाबुद व इया का नस्तईन या अल्लाह मां तुंहिंजी इबादत थो कयां तोखां ई मदद घुरंदुसि वरी मस्जिद खां ॿाहिरि निकितो चई अल्लाह में हाल कोन्हे वरी चवंदो दस्तगीर साईं पहुच पीर दस्तगीर तूं मुंहिंजी मदद कर उतो कम न थियसि वरी चवंदो सेवण वारा साईं मां तुंहिंजो सवाली तूं अल्लाह जो सवाली उतो फ़ाइदो न थियसि वरी चवंदो भिट जा भिटाई तूं उमेदूं मुंहिंजूं पूरियूं कंदे उतो फ़ाइदो न थियसि वरी जाम दातार साहब जी दरगाह ते जे किनी औरत के हिकिड़े घर में मज़ो न ईंदो आहे मुशरिक खे बि रब जे दर ते मज़ो न ईंदो आहे पोइ बेईमान दर दर जा प्रोजेक्ट मुशरिक के दिल में खुदा की मोहब्बत न तव्हां तजुर्बो अल्लाह की मोहब्बत उन जे दिल में निकरी तव्हां तजुर्बो हेड़ो मस्जिद हुजे हेड़ो दरगाह हुजे मुशरिक जो अकीदो तो तव्हां खे
इतो मस्जिद हुजे इतो दरगाह हुजे मस्जिद में सीमेंट जी बोरी को न ॾींदो मस्जिद के गारो लगो पियो आहे दरगाह के टाइल ऐं मार्बल ऐं शीशा लगा पिया मस्जिद में ॾियो भी बरा जेला कोने को दरगाह में 100 बत्तियूं लॻियूं पयूं आए दरगाह वठी बाहूं बधंदो जिसियूं कंदो ईंदो वरी पोइते में मोटंदो त पोएं पेर मोटंदो मथां साईं जी क़बर खे पुठी दे ऐं मस्जिद में ईंदो त कंदो मथे वॾाई तकबर मां चवंदो मुलाक़ात थी आ देर छो कई थई सही तो जवान इन जे दिल में खुदा जी मोहब्बत न होंदी आहे वैरला जी मुशरिक खुदा के भी वडेरल वांगुरु समझंदो आहे ऑफिसर वांगुरु समझंदो आहे वजीर वांगुरु खुदा के समझंदो आहे तो एसपी सा मिलबो तो पैर पट्टे वाले सा मिलबो हेड मास्टर सा मिलबो तो पैर पट्टे वाले सा मिलबो वजीर सा मिलबो तो पैर उनजे छागते सा मिलबो मुशरिक खुदा के भी वजीर समझंदो आहे रब के भी एसपी डीसी सा तशबीह ॾींदो आहे चवंदो आहे बाबा ही जेके अल्लाह वारा आहिनि ही जेके दरगाहूं आहिनि ये बुजुर्ग आहिनि ये खुदा जा पट्टे वाला आहिनि असां इन्हनि खे चवंदासीं अल्लाह खे बाबा ईअं ई चवंदा रब फरमातो मुझो शान या लौ अन अव्वलकुम व आखिरकुम व हय्यकुम व मय्यतकुम व जिन्नकुम व इंसकुम कामू फी सईदिन वाहिद रब फरमायो मुझो शान या पारा हुजन पोया हुजन मर्द हुजन औरत हुजन जिन्न हुजन इंसान हुजन जिंदा हुजन मुअल्ला हुजन हजरत आदम को वठी हजरत ईसा ताईं हजरत ईसा को वठी क़यामत जे दीवार ताईं जेके इंसान आया मरी विया जेके मौजूद जेके ईंदा नंढा वॾा जवान कुराड़ा मर्द औरतूं अमीर गरीब पीर फकीर वली गौस इमाम शहीद नबी रसूल कामू फी सईदिन वाहिद हदीस कुदसी रब तो फरमाए ये सब इंसान हिकड़े मैदान में अची बीहनि केर भी हुजे सिंधी हुजे बलोच हुजे अंग्रेज हुजे अरब हुजे अजम हुजे फसालूनी पंहिंजी पंहिंजी ज़ुबान में मुतालबो कनि शफा घुरनि वफ़ा घुरनि जन्नत घुरनि औलाद घुरनि रिज़्क़ घुरनि रब फरमातो फआतईतु कुल्ल इंसानिन मसअलत दुनिया जे इंसानन जी दुआ के ॿुधंदो भी हां समझंदो भी हां त क़बूल भी फरमाईंदो मानक ज़ालिक मिम्मा इंदी इल्ला कमा यनकुसुल मखीतो इज़ा उदखिलल बहरा इंसान त पंहिंजी जाइ ते जीत जानवर पखी परिंदा बरी मखलूक रब फरमायो मां सारी मखलूकात के खाराईंदो आहियां पोइ भी मुंहिंजे खज़ाने में एतिरी भी कमी न ईंदी आहे जेतिरी सुई समुंड मां ॿोड़े करे सब चो अल्लाह सब घड़ा असांजा मुसलमान चवंदासीं असां गुनाहगार आहियूं असां जूं अखियूं गुनाहगार कन गुनाहगार ज़ुबान गुनाहगार हथ ऐं पेर गुनाहगार अल्लाह असांजी को नथो ॿुधे असीं सवाली साईं जा साईं सवाली अल्लाह जो अठ जा मुसलमानों खुदा जी ज़ात जो कसम मां त चवंदो आहियां रब जेकर असां गुनाहगारनि जी न ॿुधे हा त गुनाहगारनि खे पैदा ई न करे अरे है फुजे मुसलमान इन्हनि गुनाहगार हथन सा बिच छटी तो पोख थे थी
इन्हनि गुनहगार पेरनि सां ज़मीन ते घुमी थो ज़मीन में सला थियनि था इन्हनि गुनहगार हथनि सां मेह जो खीर ॾुई थो मेह जवाब कान थी ॾे बकरी जो खीर ॾुई थो बकरी जवाब कान थी ॾे जेकॾहिं हिन गुनहगार ज़ुबान सां तूं रब खां दुआ घुरंदे कहिड़े ज़ालिम तोखे सम्झायो आहे त गुनहगार जी रब नथो ॿुधे ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे रब पंहिंजे दोस्तनि जी एतिरो जल्दी कोन ॿुधंदो आहे जेतिरो गुनहगार बने जी ख़ुदा जल्दी सजवाए दो के तरफ के गुरां जो तरीको अल्लाह का गुरां जे ला टे दिन हुजन घणे दिन टे दिन हिकड़ो रात जी दिल बियो कुरान जी दिल टियों जी दिल रात जी दिल थव रात जो पोयों पहर जन महिल सारी कायनात निंड में सुती पई हुजे उन महिल पंहिंजे नरम ऐं गरम बिस्तरे खे छॾे करे मस्जिद में आ वुज़ू करे तहज्जुद जी नमाज़ जी नियत करे छो त नबी से फरमा इन्ना लिकुल्लि शैइन क़ल्बा व क़ल्बुल क़ुरआन यासीन नबी से फरमायो हर शे जी दिल पर कुरान मजीद जी दिल सूरत यासीन था सूरत यासीन जी तिलावत तहज्जुद में पढ़ी करे पो दिल सां रब खां दुआ घुर पो ॾिस त क़बूल करे थी हज्जाज बिन यूसुफ बैतुल्लाह जो तवाफ पियो करे ओ हिकड़ो नाबीन हुयो ओ भी बैतुल्लाह जो तवाफ पियो करे तो बैतुल्लाह के दरवाजे जे सामो भी रब खां दुआ पियो घुरे या अल्लाह अखियूं दे या अल्लाह अखियूं दे हज्जाज जे छा थो रब खां घुरी चई अल्लाह से को अखियूं तो घुरा हज्जाज चेस मां बैतुल्लाह जो तवाफ करे इते तो वट पहुंचा त अल्लाह खां अखियूं वठी छॾन त इते माराईंदो से हज्जाज बहानो कयो त हाणे नांदे खे कीअं मारिया तो जेस ताईं माण्हू न मारे तेस ताईं उनखे निंड न ईंदी उते सिपाहियुनि ॿिनि खे बि बीहारे त तव्हां हिते बीहो मथां ई अंधो भॼी वञे हज्जाज इहो चई करे तवाफ शुरू कयो हाणे अंधे जी दाह मथां दाह हाणे पियो रड़ियूं करे हाणे पियो चीखूं करे हाणे अचे दिल सां रब खे सॻड़ा कयईं या अल्लाह अखियूं त वयूं पर ज़ालिम सिर थो नी अची दिल सां रब खे सॻड़ा कयईं अञा हज्जाज तवाफ ई मस पूरो कयो त रब अखियूं ॾेई छॾियसि अम्मन युजीबुल मुस्तर्र इज़ा दआह व यक्शिफु सूअ वयजालुकुम खुलफा अल अर्ज़ रब फरमायो जेको मुस्तर परेशान हाल थी सारी मखलूकात को नाव में थी अचे मुझे दर ते करंदो आ सच्ची दिल सां मां रब खे सॾु कंदो आ मां रब उन खे जी सां जवाब रब खे ज़रबो आ दिल सां रो रब जी तां खबर न ॾियो ॿार वो कॾहिं कॾहिं अबे वठींदो ने पोइ अबे को ख़र्ची करंदो हाल ई मिंथू कंदो आहे बाबा 5 रुपया ॾे बाबा 5 रुपया ॾे मिंथुनि सां न ॾींदो त वरी गोॾनि खे चंबड़ी पवंदो बाबा 5 रुपया ॾे 5 रुपया ॾे अञा बि 5 रुपया न मिलंदसि त वरी गोॾनि खे छॾे करे ज़मीन ते लेटंदो कूड़ो रोंदो दाऊं कंदो पछाड़ीअ में अबे खे रहम अची वेंदो आहे खणी करे भाकुर बि पाईंदो न हूंदा त जल खां उधार वठी करे बि बच्चे खे परचाईंदो ओ ठठ मारे जा मुस्लमानो जेकर तूं ऐं मां बि इन नंढड़े ॿार वांगुरु अचे कूड़ जो ई रब जे घर में लेटऊं दाऊं कयूं चीखूं कयूं रोऊं रब जे आॾो त इंशाअल्लाह रब परची बि वेंदो त मुतालबा तंहिंजे करे त शाह साहब फरमायो महकुम थी मस्जिद जो
जनताए मुझलो दर उनजी अब्दुल लतीफ चए पुश्ती पैगंबर से ही मुल्कन मर जंजो इश्क यही पो रब जे दरवाज़े रब को जवाब आए के वज़ानो कायदे जनियत वलाना फजर मान साहब कल के दोस्त गाल कई त सखर में रात जुता जुजी नमाज में रोई करे मौलाना दुआ करियो अक्षवारा खुदा जमीन जे सबीन खुदान सामो जो मुकाबलो आ अक्षवारा रब तू मोजी इज्जत के बाकी नारे तकबीर नारे तकबीर शान मुस्तफा बाबा अमेरिका बरतानिया इसराइल हुकूमत के फौज के मां खुदा क्या समझे दुआ कयो रब असानी मदद करे इंशाअल्लाह रब में उम्मीद है बल्कि असा के यकीन है तो इंशाअल्लाह रब असानी मदद करे मुसलमानन जी नाकामी है मुसलमानन जी कामयाबी तो दुआओं कुल युसीबना इल्ला मा कतबल्लाहु लना हुवा मौलाना व अलल्लाहि फलयतवक्कलिल मुमिनून असाजी तो हर हालत में कामयाबी आ खटे असी तरह भी कामयाबी जेकर शहीद थी असी तरह भी असाजी कामयाबी सुभान अल्लाह नाकामी त काफरन जी जेके काफरन जा यहूदन जा एजेंट उन्हनि जी नाकामिया मुसलमान कने भी नाकाम न थींदो मुसलमान हर हालत में कामयाब बस पंहिंजो ईमान ऐं अक़ीदो मज़बूत कयो कुरान मजीद में रब फरमा वलिमन खाफ मकाम रब्बिही जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान रब फरमायो जा खौफे खुदा में जिंदगी गुजार खौफे खुदा चाके जे न कदे तो शियन जे ज़ाकिर वांगुर बारात करे पाण रोए ॿियनि खे रोए इहो खौफे खुदा खौफे खुदा चबुआ अल्लाह जमशे जो हुकुम कयो उनते अमल कयो अकीमुस सलात नमाज कायम कयो हाने जेको नमाज पढ़े तो नके खौफे खुदा है रब फरमायो रोजा रखो जेको रोजा रखे तो इनके खौफे खुदा है रब फरमायो पैसो अथवा 40 पति ज़कात ॾियो हज कयो उम्रो कयो पाड़ी वारन गरीबन मिस्कीनन जी खिदमत कयो यो खौफे खुदा है जनशन को रब मनो कया उन खा रुकजी पो जिना जे वेझो न वञो व्याज जे वेझो न वञो रिश्वत जे वेझो न वञो कूड़ न ॻाल्हायो गिला न कयो कंहिंखे गार न ॾियो कंहिंते बोतान नाणो पराओ हक़ न खाओ कुरान तो फरमा वलिमन खाफ मकाम रब्बिही जन्नतान फरमाई जा खौफे खुदा में जिंदगी गुजारी इन्हें जे मरण की देरा जन्नत जा बाग इन जेला तैयार सुभान अल्लाह 27 से 12 सूरत रहमान बाग केदा बाग हुंदा हदीस में चे तो मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नत जो उन बिल बागन जो हिकड़ो वन एडो वडो हुंदो जो पारू पाताल में टारियो आसमान में असलोहा साबित व फरउहा फिस समा कुरान तो फरमा हो वन एडो वडो हुंदो जो पारू पाताल में टारियो आसमान में अब जमीन को आसमान ते पंध घणो 500 साल जो पंधो माना हिकड़ो वन एडो ये बाग केडा फीहिन कासिरात तरफ लम यतमिसुन इंसुन क़ब्लहुम वला जान कुरान तो फरमा जन्नत में तवांजे ला मारा बहुरू भी पैदा करे छनिवन वडन खिनवारू हूरू जेके पंहिंजे नज़रुनि खे हेठि कयूं वेठियूं आहिनि राति में पेठियूं दुआऊं घुरनि या अल्लाह ई 8 मोरी ते जेके क़ुरान मजीद ॿुधण जे लाइ आया आहिनि इहे कॾहिं मरंदा जेके असां वटि पहुचंदा
असांजे इलाके तू दुआऊं घुरंदे हे मरन ता साठ पहुंचन हदीस में जे तो जन्नत जी हवा जो घुले थी तो हो रब के चलो या अल्लाह असांजा घोट कॾहिं ईंदा सच्चो सुभान नबी सां फरमाओ ने जन्नत जे हूर जी सींद जी एडी त रोशनी आ जो दुनिया जो सिज भी उन जो मुका जो पानी मक्खी मिस्री को वधीक मिठो थी वने फरमाओ ने जन्नत जे हूर जे मथे ते जेको रब रो रखियो आ ओ रो एडो त कीमती आ जो जमीन ऐं आसमान जेतिरो सोन ऐं चांदी जो खोड़ भरे करे रब खे जो तॾहिं बि उन रहे जी क़ीमत अदा थी न सघंदी सच्चो कुरान सच्चो नबी साईं जो फरमान सच्चो आहे नबी साईं जो सहाबी हज़रत साद बनु हनीफ कबीले जो शिकिल जो सादरो अखियूं नंढियूं वार घुंडीदार चपड़ा थुलड़ा नबी साईं जी आॾो रोए पियो पाण फरमायो ले मां तबकी पुट छो थो रोई चईं मां पंहिंजे नसीब ते थो रहां अला ये मिस्कीनी ऐं गुरबत शिकिल जे सादरे हुजण जे करे जन्नत में भी मां ईंदुसि अलाए कोन ईंदुसि पर फरमायो छा ॻाल्हि आहे चईं 10 साल थिया मां मुस्लमान थियो आहे जंहिं वटि बि निकाह जो पैगाम खणी वियो आहे केर बि मूंखे क़बूल करण जे लाइ तयार न आहे सभु चवनि था तूं सूरत में बि ग़रीब पैसे में बि ग़रीब तोखे केरु समो ॾींदो नबी साईं भाकुर पाए करे फरमाइस साद घबरा न तुंहिंजे शादी जो बंदोबस्त मां थो नबी साईं के साहब जे बारे में फरमाए तो कथे आओ वडेरो जमींदार चयो से हिते ना है पाण हज़रत साद के फरमायो फलाने जे दरवाजे ते वञ सलाम वरा उनके मां मोहम्मद जा सलाम चो ऐं उनके चो त मोहम्मद मुस्तफा तुंहिंजे न्याणी सां मुंहिंजो निकाह कराइण थो चाहे सच्चो सुभान अल्लाह ओ नबी जो सहाबी साईं जन जो पैगाम खणी करे डुक पातई भजंदो थो वञे डुकंदो थो वञे दिल में सोचे पियो कॾहिं पाण ॾे पियो निहारे वरी पंहिंजे उन घरवारी ॾे पियो निहारे जेका हिनखे निकाह में पई मिले पाण सां पियो ॻाल्हाए चए पियो हाणे वासाद तुंहिंजा वक़्त भला कॾहिं त केरु तोखे संग कोन पियो ॾे अॼु मदीने जे ज़मींदार वटि तुंहिंजी शादी पई थिए सो बि अल्लाह जो नबी पियो तुंहिंजी शादी कराए भॼंदो आयो दरवाजे ते जे सलाम कराई तू नज़र उन साईं दे करिया जंहिंजो पैगाम खणी आयो सुभान अल्लाह अब्बा मुखों वधीक दुनिया में खुश नसीब औरत कहिड़ी हूंदी जो कंहिंजे घोट जो इंतखाब पी कयो भाइरनि कयो चाचनि ऐं मामनि कयो मां क़यामत जे ॾींहुं सॼी दुनिया जी औरतुनि ते सुर्ख़ुरू हूंदसि जो मुंहिंजे घोट जो इंतखाब नबियनि जे सरदार कयो आहे न्याणी थी पंहिंजे पीउ खे चवे बाबा जल्दी कर मूंखे इहो घोट क़बूल आहे साईं वटि वञी पूछ मतां जिब्रील अची वञे ॿई जहान बर्बाद न थी वञनि न्याणी थी पंहिंजे पीउ खे सम्झाए बाबा छा तो क़ुरान में न पढ़ियो आहे छा वो मां कान लिलमुमिन वला मुमिना इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियरा बाबा छा तो रब जो फरमान न पढ़ियो आहे छा अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो जॾहिं फ़ैसिलो अची वञे त मुस्लमान मर्द हुजे या औरत हुजे उनखे पंहिंजी मर्ज़ी हलाइणी न आहे मर्ज़ी अल्लाह जी हलंदी मर्ज़ी अल्लाह जे रसूल जी हलंदी माशाअल्लाह वो भी भॼंदो आहे हज़रत साद पंहिंजी कारगुज़ारी नबी साईं खे ॿुधाए छॾी साईं मां तव्हांजो पैगाम पहुचायो पर हा न जी वरंदी न ॾिनई थोड़ी देर खां बाद हज़रत वाब भी अची पहुतो नबी साईं जी जो न ते नज़र पई के मुस्तरद कयो त रोई करे चई न मुंहिंजा साईं
असा के खबर न हुई जेकन वाकई तवा जो फैसलो आ तो मुखे भी तवा जो फैसलो कबूल आ मोजे न्याणीअ के भी कबूल आ फरमायो तो निकाह पढ़ो सब जो सुबह केडी आसान बाबा निकाह आसान है निकाह के मांग न के जो के दौर में ज़िना सस्ती थी निकाह महंगा थी रसा के हक में यारा बदमाश बजा मौलवी बुजुर्ग तालिब हाफिज आलिम इस्लामाबाद नाचन बाकी वो कमीनी औरत देखा हरीम शाही पूरे पाकिस्तान जी वडे में वडी चकुला माई वो वजीर खारजा जो कुर्सी देवे वो भलो बाकी आलिम बुजुर्ग इस्लामाबाद मां तवा का पूछा तो हिनन जड़ो कमीनो हुक्मरान दुनिया में दो दुआ कयो अल्लाह ने मन उस हुकूमत नो सा जी जान आमीन इनन के कोई हक ना है जो मुसलमानन ने मथा हुकूमत करनी कादियानी नवाज निकाह के आसान बनाओ बस नबी से फरमाया सोना अली टिंगर में देर न के जा नमाज जो टेम थी वने नमाज पढ़ा में देर न के जा जनाजो त्याग थी वने जनाजो पढ़ी दफन कर में देर न के जा न्याणी जवान थी वने मुनासिब रिश्तो अची वने न्याणी उथारा में देर न के जा सुभान अल्लाह निकाह कराए जजो बाकी पूरी जिंदगी न्याणी उनकी खिदमत करनी सही तो जवाब ये न जो बस बटे लटन जावगा दई बटे कंबला बटे रलियो दई जान छड़ा न्याणी पूरी जिंदगी न्याणी उनकी खिदमत करनी बहरहाल नबी से उन जो निकाह था करन पान फरमाया साथ महाराजा पैसा थई चई से मां गरीब मां मिस्कीन मुखे मोहलत जो तमा पटे गोठ व냐 कुछ महाराजा पैसा गडु करे अचा नबी से फरमायो साद घबरा न तुझे महाराजो बंदोबस्त भी मां थो करा फरमायो काथे आ उस्मान बिन अफ़ान जी साईं काथे आ अलीउल मुर्तजा जी साईं काथे आ अब्दुर्रहमान बिन औफ जी साईं टई जना उथी बीठा 200 dirham को वधी करे कदिनस महाराजो बंदोबस्त भी थियो निकाह भी थियो कुछ पैसा बचा पाण फरमायो वन पर घरवारी जेला कुछ सामान सड़ो कुछ तेल सुनो वठिया ओ नबी जो साहबी मदीने जी बाजार में आयो आ खुशी में मकई कोना करमल करे दुकान ते बिठो आ पर घरवारी जेला सोने चांदी जा जेवर पे चुकाए करमल करे दुकान ते बिठो आ यमन जो चादरू पे चुकाए करमल शाम जा कपड़ा पे चुकाए ये बाजार जो चक्कर पे थोजे वरी पैसे दे निहारे वरी पाण दे निहारे चे तो साद ही छा पियो थे शादी भी तुझी थी वई मार भी नहीं छड़ी अन्या पैसा तुझा बचा तुझी दुनिया त ठही वई ये पियो तो बाजार जो चक्कर जे उच तो आवाज पोतो हलो इलल जिहाद हलो जिहाद ते अल्लाह जे नबी जे तरफों ऐलान थियो आ ओए पैसा जेके पजे घरवारी जे सामान जेला बाजार में खणी आयो हो उनन सागनी पैसन मा एकड़ी तलवार वतई एकड़ी जरे वरतई एकड़ी चादर वतई तलवार कुले में लटकाई जरे बदन ते पातई चादर सा पजे मोह ते गुट बधी करे अचे नबी जे साहबा जे सिफर में बिठो आ इयो जवान जे जी हाने शादी थी आ अना पजी कुआर सा भी कोन मिलियो आ साहबा दिसी करे परेशान थी आ ई केरा को तो चे बाबा ई फलाने कबीले जो सरदार आ को तो चे सही फलाने कबीले जो सरदार आ हजरत अली से फरमायो न बाबा ई सरदार को ने ई आसमान मा फरिश्तो रब तवा जी मदद जेला मोकलियो आ ओच तो मैदान जंग जो ऐलान थियो जंग शुरू थी वई
गुमसान जी लड़ाई शुरू थी वई अल्लाह अकबर यो हजरत साद जो हाणे निकाह थियो हो हाणे शादी थी तलवार वाईंदे उन जी मां जी आस्तीन मथे थी ये मां ज़ाहिर थी बस नबी से ने जी मां ॾिठी पर फरमाई अंत साद तू साद हुई सुभान अल्लाह कैसे हाँ मां साद बस ये लफ्ज चई वरी वियो लगंदे खबर पई त सही साद शहीद थी नबी साईं साद जे मथों आया उन जो मथो खणी करे नबी साईं पंहिंजे हंज मुबारक में रखियो साईं जन जे अखियुनि मुबारक मां पाणी बि वहे पियो वरी नबी साईं मुस्कुरायो बि वरी साईं जन ॿिए पासे ॾे निहारियो जो साथ जुदा थियो हाणे न जी शादी थी अना पंहिंजे कुआर सां बि कोन मिलियो अॻे ई शहीद थियो हिन जे जुदा